कंदकोट मां कुछ ॾींहं अॻु अगवा थियल मासूम नींगर समरत कुमार समेत ॿियनि मुख़बिन जी बाज़ियाबी लाइ ॿिए ॾींहुं बि घंटाघर चौक ते एहतजाजी कैंप जारी आहे। एहतजाजी कैंप में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि, वकील बिरादरी ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। एहतजाजी कैंप में शरीक अॻवाननि SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त SSP इरफान समो अमन अमान बहाल कराइण में नाकाम थी चुको आहे। रोज़ानो माण्हू अगवा थियनि था, माण्हुनि खां फुरूं थियनि थियूं, सरेआम हथियार बंदन शहर में दाख़िल थी वञनि था, पर पुलिस उन्हनि धाड़ेलनि खे गिरफ़्तार करण में नाकाम थी वई आहे। हुननि मुतालबो कयो त समरत कुमार खे बाज़ियाब कराए शहरनि खे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। ही सिंध जेकी अमन जी धरती हुई उहा हिन वक़्तु दहशतगर्दी ऐं जी बाहि में भरी रही आहे। नंढड़ा नंढड़ा ॿार जेके वीचारा पंहिंजे माउ जी ठंड पीअनि था, उन्हनि खे खणी अगवा थियनि था। उन्हनि खे बि शर्म नथो अचे, उन्हनि खे बि एहसासु नथो थिए, शायदि उहे ॿारनि वारा न आहिनि। हिन असांजे ज़िले में ख़ासूसन कंदकोट शहर में ही बदमनी आहे। रोज़ सिर्फ़ु हिंदू जी ॻाल्हि न आहे, मुस्लमान जी ॻाल्हि न आहे, जेको जंहिंखे अचे थो हथु गड़कायूं वेंदा पिया आहिनि। हाणे रसलदार बि असांजो इलाइक़ो आहे, उतां हिकिड़ो मेणक ॿार अगवा करे विया आहिनि। ही बदमनी जी बाहि आहे। हाणे अॼु ताईं सम्झ में नथो अचे, पर ही तारीख़ी बदमनी आहे। असीं शहरी परेशान आहियूं, असांखे अमन खपे ऐं महफ़ूज़ बि न आहियूं। असांजा ॿचिड़ा शहर अचनि था, जेसिताईं नथा मोटनि उनजे वालिदैन परेशान रहनि था। असां हुकूमत पाकिस्तान खां घुर कयूं था असांजे शहर कंदकोट खे साॻिए तरीक़े सां अमन जो शहर बणायो वञे। मासूम ॿारनि मासूम उन्हनि कहिड़ी चोरी कई आहे। मां ख़ुदा उन्हनि खे अपील कयां थो त कंदकोट जा मासूम जेके आहिनि इहे वापसि कराइनि, उन जे अमड़नि खे सकून अमन बहाल कराइनि। डिस्ट्रिक्ट कश्मीर जेको इंडस्ट्री थी वियो आहे, माण्हुनि खे अगवा करणु, माण्हुनि खे घरनि ताईं महदूद कयो वियो आहे। लाक़ानूनीअ जी हद थी वई आहे। कानून नाले का शइ नज़र न पई अचे।